जसकम बशीर खान के सॾ ते वाइस चांसलर नवाब शाह यूनिवर्सिटी खिलाफ़ हालाणी दौड़ ऐं गंबट के अॻुवाणनि पारां चीफ ऑर्गेनाइज़र हन्नान अब्बासी की आज़ादी लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त नवाब शाह यूनिवर्सिटी के वाइस चांसलर मदद अली शाह की शागिर्द दुश्मन पॉलिसियुनि खिलाफ़ जसकम अॻुवाण हन्नान अब्बासी एहतजाज कयो, जंहिं ते पुलिस कूड़ियूं एफआईआरूं दाख़िल करे खेसि खंबे गुम करे छॾियो आहे। पुलिस पुरअमन कारकुननि की जबरी गुमशुदगी करे इंतकामी कार्रवाई करे रही है। उन्होंने सिंध हुकूमत का मुतालबो किया तो नवाब शाह यूनिवर्सिटी के वाइस चांसलर के उहदे तां हटाए क़ौमी कारकुननि मथां कूड़ियूं एफआईआरूं खत्म कई वञनि। ॿी सूरत सॼी सिंध में शटरबंद हड़ताल कई वेंदी। नौशरो फेरोज़ में अवामी तहरीक तरफां ज़िलई इजलास कोठायो वियो। इजलास की सदारत ज़िले सदर लतीफ़ भट्टी कई। इजलास में मरकज़ी अॻुवाण दिलदार लगारी एडवोकेट इस्माइल खासकेली ख़ुसूसी शिरकत कई। उन मौके ते ज़िले की तंज़ीमी सूरत हाल जो जायज़ो वठण सां गॾु उन जी रथाबंदी कई वई। 8 अक्टूबर ते सिंध हारी तहरीक की हैदराबाद वारे रैली में शिरकत की रथाबंदी कई वई। मरकज़ी अॻुवाणनि चयो त सिंध हिन वक्त तमाम ॾुखे वक्त में गुज़री रही है, जंहिं करे सिंधी माण्हुनि जूं उम्मीदूं अवामी तहरीक में आहिनि। कारकुननि खे घुर्जे त ॻोठनि जा दौरा करे सिंधी अवाम के सुजाग करे। सेराणी में सिंध तरक्की पसंद पार्टी तरफां लाड़ कैंपस के यूनिवर्सिटी जो दर्जो ॾियारण ऐं बदीन में NICVD अस्पताल न हुजण खिलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। उन मौके ते अॻुवाण मजीद मेहराणवी रसूल बख्श पुछियो ऐं ॿियनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त बदीन में दिलि जे मर्ज़ वारी अस्पताल ऐं लाड़ कैंपस के यूनिवर्सिटी जो दर्जो ॾिनो वञे। वारा जे ॻोठ खावन दिनू गोगाणी में प्राइमरी स्कूल की बिल्डिंग ज़बूनाल हुअण खिलाफ़ ॻोठाणनि ऐं शागिर्दनि तरफां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते ॻोठाणे हाजी खान गोगाणी, सोराब गोगाणी ऐं शागिर्दनि चयो त केतिरनि ई सालनि खां स्कूल की बिल्डिंग ज़बूनाल आहे। स्कूल की बिल्डिंग ज़बूनाल हुअण सबबि शागिर्द निटण उस में पट हेठि वेही तालीम हासिल करे रहिया आहिनि। उन्हनि तालीम खाते के इख्तियारनि खां मुतालबो कयो त ॻोठ में प्राइमरी स्कूल की बिल्डिंग ॾेई शागिर्दनि खे बहितर नमूने तालीम ॾिनी वञे। हैदराबाद के GOR थाने की हद गुल सेंटर वटां 8 ॾींहं अॻु खंबे गुम कयल नौजवान सज्जाद लाशारी की बाज़ियाबी लाइ वारसनि पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते गुलाम सरवर लाशारी ऐं संदसि मां बशीरा लाशारी समेत ॿियनि चयो 8 ॾींहं अॻु सादा कपड़ा पहिरियल माण्हू गुल सेंटर वारे इलाइक़े मां पुट खे खंबे विया। पुट की बाज़ियाबी लाइ हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। उन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त नौजवान पुट खे आज़ादु कयो वञे।